खे जी छा क्या दाएं तो शहर जो त्रिकड़ा है फर्श ॾिसो ॿाहिरि ॾिसो कहर पासा ओ तुंहिंजे अचण जी जे ख़बर हुजे हा त बुलेड़ा छटराए छॾियां मां ओ तुंहिंजे अचण जी जे ख़बर हुजे हा त गुलेड़ा छटराए छॾियां मां हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा जेको पंध पियो थो कराए न त तुंहिंजे शहर सुहिणा रखियो भला ॿियो छा आहे हिकिड़ो तुंहिंजो ई सिरवा अदी मोरा तोखे कराची अचण ते असां भली कार था कयूं पिया पारा सकीना एंड कंपनी महिरबानियूं अदी महिरबानियूं तुंहिंजूं तूं न वञी हा ॻोठु छॾे त परदेस पंध थोरी कयूं मिठड़ी मदे जी छॾे आयासीं घर खाइण खां पोइ अचे अलास मां त वॾी कोशिशि कई रूह खे झलण जी पर जॾहिं न ढेबरी चयो अम्मा ॿीहर हिते न ईंदासीं त तूं भेण ऐं सकीना ढुंढकार पई रोई ॾिनो पाए अदी पंहिंजो मुल्क पंहिंजो आहे हर शइ जी सहूलियत न पाणी वठिणो पए न काठियूं परदेस परदेस आदि अदी या त न पाड़े मांजो कराची कहिड़ी परे आदि कहिड़ो दिस पंध आहे शुक्र करे वरी बि सिंध जी सरज़मीन ते बीठी आहे भेण माण्हू त अलाए काॾे काॾे परदेस हला था वञनि पिया ॾिसे थी पई त को दुबई वेठो आहे त को चीन में वेठो आहे अलाए काथे काथे हला था वञनि तूं त वरी बि पंहिंजे मुल्क में आहे पंहिंजे देश में आदि बसड़ी अदी अचे थो चपू बि अचे थो इहो वियो आहे इहो रश्के वारे खे पैसा ॾियण अचे थो तूं वेहो त सही न ॿुध डेंबी खे उमेद आहे न आहे काॾऊं अदी रब जॾहिं राज़ी शे हाली त को इम्कान ई कोन्हे को माई में भला फाल्टो त कोन्हे को तव्हां बि दागराणी खे ॾेखारियो त सही न अदी शौक़र आहे लिब्रेश लाइ शाही लाइ मिटी चए थी मां फैमिली प्लेनिंग कंदसि मां कुती थोरी आहियां जो वतां विहाइजंदी अहिड़ा अहिड़ा लोज़ थी कढे जो तूं चई चुप कर पढ़ियल लिखियल नुंहुं ससु का आज़ार वरी बीमारियूं अहिड़ियूं ॿुधाईंदा जो असां कॾहिं 7 पीढ़ियुनि में न ॿुधियूंसीं न ॾिठियूंसीं मां सां न ॻाल्हायो जो मूंखे डिस्प्रेशन थो थिए पियो मूंखे एंज़ाइटी थी थिए पई मथे में सूर जो नालो ई अलाए छा थी खणे पई अंग्रेज़ी में अलाए कहिड़ो निभागे खे बाहि लॻेसि मेजरेन चुप कयो मां सां न ॻाल्हायो मूंखे मेजरेन थो वठे अती अहिड़ा अहिड़ा लोज़ थी कढे क़ुर ते जो मां त परेशान थी वई आहियां इन रन मां पंहिंजूं ॻोठाणियूं भलियूं आहिनि 100 दफ़ा भलियूं आहिनि लूण ॾींदासीं दूंहं ॾींदासीं त माण्हू चुप करे सम्झ में त ईंदो न हींअर न तौबा ज़ारी मां त तव्हां तशदुद था कयो तव्हां जेको मां सां ॻाल्हायो कीअं था पंहिंजी अलाए कहिड़ो लैंग्वेज जो अलाए कहिड़ो लौज़ थी कढे इहो कीअं था कढो पिया मां सां ज़्यादती थी वई हाय ले मां सां कहर थी विया ईअं हूंदियूं न अचे वियसि न साहिड़ी हाणे मूंखे लिफ्ट ई न कराईंदी धीअ हे दुश्मन आहे उतो वल रुसाणू कयूं निकिती आहे त वञा थी कुराड़ी माउ जी ख़िज़मत करणु ऐं हिते पंहिंजी आकाई में लॻी पई आहे हिन जे दहड़े पुट मुंहिंजी मोबाइल बि भञी छॾी हिकु सुञा मथां वरी अरमान हज़ार अलाह साईं ज़बान ॾियां त हिननि खे मोटाए मुंझां कराची में बि कखाऊं घर अलाए छा ॾोह कयो आहे जो किथे सुख ई नथो मिले चओ माणे बेबीअ खे त पक्सरी जाइ वठी ॾेई बाक़ी असांजो जेको हाल आहे त हाज़ुर आहे मासी प्लीज़ मां तव्हांखे नथी चवां मां पंहिंजी क़िस्मत खे थी चवां ओके आई आंदो त मां आहे न तव्हांखे हिते इन में क़िस्मत जो कहिड़ो कमु मुंहिंजो को बि मूड न आहे तव्हां सां झेड़े करण जो प्लीज़ टेक अ चिल पिल नाशुक्री Dum 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 अस्सलाम वालेकुम जी कैसी हैं आप कैसा लगा आपको हमारा घर आपके आने से तो हमें बहुत खुशी हुई है आपका सफ़र कैसा रहा आई मां तुंहिंजो हिकिड़ो लोज़ बि न सम्झी आया आहीं अलाए काथों थी लहें अलाए काथों थी चढ़े रुगो दाफ़े थी पई बि त पंहिंजी नुंहं खे सॾु कया हुआ तुंहिंजो को किसो सम्झे डेम्बी ओ डेसिबी
हिन माई सां त चए मुकर शाकुर सां अचे ॻाल्हाए। वालेकुम सलाम, हम बिल्कुल ठीक हैं अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी हैं? और सफ़र भी बहुत अच्छा रहा। हाणे मांखे सम्झाए त छा थी चए मूं महिल? मासी चवे थी तव्हां कीअं आहियो ऐं सफ़र कीअं रहियो तव्हांजो? तव्हांजे अचण सां असांखे ख़ुशी थी आहे। हाओ हाओ, मांखे ख़बर आहे, पैसा पंहिंजा सही उगाड़ींदी आहे, कहिड़ो रिआयत कंदी आहे। कूड़ण ते शकी नथी थिए त मांखे ख़ुशी थी थिए, हिन मुआडी खे ख़ुशी थींदी। पंहिंजे पैसनि का थी करे, असां नथा सुञाणूं छा माण्हुनि खे? ये आप क्या कह रही हैं? मैं समझी नहीं, समझाइए ना, आप क्या कह रही हैं? कुछ नहीं, आप बताएं कैसे आना हुआ आपका? जी मैं आपको बताने आई थी कि आपको पानी अपना लेना पड़ेगा और गैस और बिजली का बिल आप खुद देंगे, खुद, अपने हाथों से, सॉरी अपनी जेब से। जी ओके ठीक है, शुक्रिया। गैस और बिजली छा थी चए? चवे थी त बिजली ऐं गैस जो बिल तव्हां पाण भरींदव ऐं पाणी बि तव्हांखे पाण खे वठिणो पवंदो। खुदाए जेको कहर पवे न, हर शइ पंहिंजी वठणी आहे। बाक़ी हे न पिलाट टुकरी जा पैसा ॾिनो असां एतिरा वरिता आहिनि, हे त वॾी ॻाल्हि करे छॾे। ग़रीब गुरबे जी त पूरी न पवंदी। मां वरी ख़ुशि थियसि, मां चई आई आहे निंदण की त जेको आहे को साग खणी आई हूंदी, को कुंवारो खणी आई हूंदी, ओड़े पाड़े जी पुछा करण आई त ख़ुशि आहियो, ख़ैरु लॻो पियो आहे। हे त माई सनंदो मुंहिंजा कन वॼाए वई आहे। अहिड़ा पाड़े वारा हुजनि न हिते, हिकु त लोज़ कोन सम्झासि, वरी मथां ॻाल्हियूं हेठियूं थी करे वञे। ख़ुदा जो कहर पवई। मासी हे शहर आहे, तव्हांजो ॻोठु न आहे, इन करे तव्हांखे त जहिड़ो न आहे करिणो। जहिड़ो कंदव त तव्हांखे तव्हां कढी छॾींदा, रहण न ॾींदा। ओके, छा कारण न ॾींदा? कहिड़ो असां ते थोरो थधो था करनि पिया, पंहिंजा पैसा वठंदा। ईअं मां पैसा गड़काए ॾींदीसां छा ॼणो? मां पंहिंजो पूरो हिसाब किताब सां कंदीसां। नदी तूं पाण भले जीअं बि हुजे, पैसा पंहिंजा पूरा वठिजांइ। शाबस थी अब्बा, शाबस थी। आया थई तो को शर्म थई तो पुॾी नथो मरे हंध ते मुटंदे। अञा नंढड़ो आहे तूं, बंधड़नि में आहे। अॻे त हुयूं खटां जो तव्हां शिरका टकंदा हुआ, ख़बर न पवंदी। हिते त पाथारी आहे न ज़मीन जो उन में हलियो वञे। छा हाणे वात थो वञे ख़बर? अधु राति जो शिरका टकंदा। नंढड़ो आहे तूं अञा। हो ॾिस नंढड़ो, हो वीचारो नंढड़ो आहे बि कुझु नथो करे पियो। राति जो मूंखे उथारे थो, अम्मा अम्मा हल त मां ते तूं करणो आहे। ऐं तूं बेग़रत बुछड़ा, वॾो जॾो थी खानो ख़राब थियो आहे तुंहिंजो। अम्मा वही वियो पोइ मां छा कयां? हे त वठो घणा थी, हर शइ अचे थी, खाइण पीअण अचे थो, पैसा वठणु अचनि था, हर शइ जी ख़बर पवे थी, मोबाइल हलाइणु अचे थी तव्हांखे। बाक़ी लेट्रिन में वञी मुटणु नथो अचे, उहे ख़राब थिया हो बुछड़ऊं। अम्मा बसि पोचो ॿुहारी ॾींदे त सही थी वेंदो न, हरभरू किरो छो थी करे? तव्हांजे पीउ जी नौकरियाणी आहे की न ॾाॾे जी नौकरियाणी आहे जो इहो भंगिन वारो ॿुहारो मूंखे सॼो ॾींहुं हथ में हुजे? कॾहिं न हियांव ठारियो, सदाईं मुंहिंजे हियांव ते मुंहुं डरजाए। तुंहिंजो लहणो लेखो रहियल आहे छा माॾे भला? मां सदाईं जॾहिं अचां थो तुंहिंजे मुंहं में इहो सूंड ई सूंड आहे। ॿार ज़ानी था कनि, शैतानी ॿार था कनि, तुंहिंजी मां तो कावड़ लहे ई नथी। चवंदा आहिनि त मुड़ुस जी ज़ाल सां न लॻे त ज़ाल राॼ जो खाॼ, पर ज़ाल जे मुड़ुस सां न लॻे त पोइ छा कजे? तव्हांजे लाइ थो कमाए न, सॼो ॾींहुं लोड़िया थो ॿाहिरि, ऐं घर अचे थो तव्हांजो चल कोई बंदि थो थिए। होॾो हुननि कुतनि जो भौंकणु आहे, हिकु तुंहिंजो हेॾो भौंकणु आहे। तूं बि सम्झे नथी कंहिं ॻाल्हि खे। जॾहिं अचे थो त तव्हांजो चलको लॻो ई पियो आहे, चल चल चल। मां बि इंसानु आहियां, मां बि माण्हू आहियां, तव्हांजी केतिरी ॿुधंदुसि? रुॻी अथव भऊं भऊं। बाक़ी तुंहिंजे ॿलीदनि खे केरु थो पाले पियो? इन जा नख़रा ॾिस, इन जा नाज़ ॾिस, इन जा कमकार ॾिस कीअं था करनि पिया। सॼो ॾींहुं इन्हनि जे करे लोड़िया थी पई, तुंहिंजा लटा थी विया, मानी थी वई, घर जो कमकार थी वियो। अम्मा जी अलॻि कयां, अञा माते ॾोह आहे पंहिंजनि खे पल बुछड़नि खे जो सुधरी विया त मां छो ॻाल्हाईंदसि? भला मां चरी त नथी आहियां, मूंखे छिते कुते त न आहे खाधो। पंहिंजनि खे पल वेही सम्झाइनि था, बाप माउ जो दिमाग़ ख़राबु न कयो, मां चरी थी वई आहियां इन्हनि जे कढ।